अस्सलामुअलैकुम मिसनवरी न्यूज़ नेटवर्क में भलीका अॼु जी रिपोर्ट आहे बेगन जरवार खां नालियुनि बाबति। अचो त बेगन जरवार जे शहरनि खां व्यूज़ वठूं। असांखे ॾिसो ही पाणी वग़ैरह ही जेको आहे सो इंतिहाई तकलीफ़ था अमल आहे। ऐं जॾहिं बरसाति पवंदियूं आहिनि त रोड ते छाकाणि आहे सिधो पाणी जेको आहे सो असांजे घरनि ॾे आहे ऐं मेन बाज़ार जो ई रस्तो आहे। ठीकु आहे सही हिकिड़ो मुंहिंजे लाइ न अॼु जेको आहे सो आल पब्लिक जेका आहे उन जे लाइ हिकिड़ो परेशानी जो सबबु आहे। त लिहाज़ा असां जेके वसवारा आहिनि MNA MP साहब आहिनि हुकूमत खां अपील कंदासूं त बराए करम जेको आहे सो असांजो जेको आहे सो हीउ मसाइल जाइज़ आहे हिनखे हल कयो वञे। नालियूं वग़ैरह जेको आहे निकाल जो हिकिड़ो सिस्टम ॾिनो वञे त तमामु जेको आहे सो बहितरीनु सुठो मिलंदो। महिरबानी। सलाम। नालियुनि जे बारे में ये असांजे नाले जे बारे में मसइलो इहो आहे तव्हां ॾिसी रहिया आहियो की घर जी घटि ई आहे हिते माण्हू सभु लोग घुरंदा आहिनि ऐं केतिरी तकलीफ़ घटि में पाणी पियो हले तव्हां ॾिसी रहिया आहियो घटि में पाणी पियो हले ऐं कीअं पियो थिए कीअं पियो हले। बरसाति में वरी तंगी थींदी आहे बरसातिनि में को माण्हू किरी न कुन सघे ऐं निमाज़ वारो डबरो सबरो कोड़ो पको कीअं थी सघे वरी वॾियां वॾी तकलीफ़ असांखे नाली थी रही आहे ऐं असां अपील था करियूं मिशन न्यूज़ खे जो असां मदद कई वञे। नाले जे बारे में तव्हां त ॾिसो पिया हालत नाले में कहिड़ी माण्हू कीअं बटन मींहुं में अचनि वञनि कीअं ॿारे जे कोशिशि कजे नाली ठाहे वञे। मुतालबो असांजो छा थो बाबा असांजो गवर्नमेंट खे ऑर्डर असांखे जल्द मां जल्द नाली ठाहे ॾी।